अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद इसाक परियार। अॼु जो मुंहिंजो टॉपिक आहे पुलिस जी कमज़ोरी ऐं ॾोहनि जो वधणु। असां सभु ॼाणूं था त मुआशिरे में अमन ऐं इंसाफ़ क़ाइमु करणु पुलिस जी अहम ज़िम्मेवारी आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि में ॾोहनि ते पुलिस मुकमल कंट्रोल नथी करे सघे। चोरियूं, धाड़ा, मनशात, क़त्ल ऐं औरतूं ॿारनि ते ज़ुल्म रोज़ वधी रहिया आहिनि ऐं आम माण्हू ख़ौफ़ में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। पुलिस जो कमु अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु आहे, पर जॾहिं फ़र्ज़नि में नाइंसाफ़ी थिए थी त ॾोहनि में वाधारो अचे थो। केतिरनि ई बेगुनाह माण्हुनि तकलीफ़ुनि में भोॻीनि बि था ऐं असल ॾोहारी आज़ाद घुमनि था। असांजी ज़िम्मेवारी आहे त पुलिस खे पंहिंजे कम जी यादि ॾियारिजे, इदारनि खां सवाल कजे त आख़िर छो इहे ॾोहारी आज़ाद आहिनि ऐं ग़रीब अवाम इंसाफ़ लाइ दर बदर छो आहिनि। ज़रूरी आहे त ईमानदार ऑफिसर अॻिते अचनि ऐं रिश्वत, सिफ़ारिश ऐं लापरवाही ख़तमु कई वञे। जेकॾहिं पुलिस ईमानदारीअ सां पंहिंजो कमु करे त आउं सम्झां थो त ॾोहनि ते आसानी सां कंट्रोल थी सघे थो ऐं हर शहरीअ खे अमन ऐं तहफ़ुज़ बि मिली सघे थो। तंहिं करे आउं सम्झां थो त हिननि सभिनी मामलनि ते असांखे तमामु गहरी सोच रखणु घुरिजे ऐं इदारनि खां सवाल बि करणु घुरिजनि त हीउ असांजो फ़र्ज़ु आहे ऐं तव्हांजो फ़र्ज़ु आहे त जीअं ॾोहनि ते तव्हां कंट्रोल करियो। अल्लाह पाक असांजे मुल्क खे अमन ऐं इंसाफ़ जो गहवारो बणाईंदो ऐं मुल्क में जेकी वधंदड़ जेके ॾोह आहिनि उन्हनि ते पंहिंजे पाकिस्तान जो कानून ऐं सिंध जो कानून एक्शन वठंदो ऐं ॾोहनि ते कंट्रोल थींदो। महिरबानी तमामु दोस्त ॿुधंदड़नि जी। इंशाअल्लाह जेको आहे सो वरी के नए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो कैमरामैन ज़ोएब अली परियार खे ऐं मोहम्मद इसाक परियार खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान जिंदाबाद।